मसलन कोई हाफिज़ आ, कोई आलिम आ, कोई मदरसे जो पेश इमाम आ, कोई जो कुछ भी आ, दीन की खिदमत कंदे उन्हनि जी नज़र हुअणु हीअं खपे जो फ़क़ति दुनिया जे तमामु भोतार रईसनि खां हटी गुंबद ख़ज़रा जे तरफ़ थी वञे। पर शैतान इन राह में रुकावट बणिजी उन्हनि जूं नज़रूं रईसनि ऐं भोतारनि जे तरफ़ फसाए छॾियूं, जंहिंजे करे दीन खे तक़वियत हासिल न थी। कम करण वारा घणा, पर उन्हनि में इख़लास ऐं सचाई थोड़नि में नज़र अची रही आहे। ॿी को बि उन जे अॻियां दुनिया जी ज़रूरत डिमांड न हुजे इन कम में। जॾहिं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जी ख़िदमत करण वारनि ग़ुलामी में हिसो ॻणण वारनि जे अॻियां शैतान रुकावट बणियो, उन्हनि ज़ाहिरी दीनी तबलीग दिलो जान ऐं महिनत सां त कई, पर दिल ऐं नियत उन्हनि सां साथ न पई ॾिए, जे करे अल्लाह जे वॾे अजुर खां उहे एॾे वॾे अज़ीम ड्यूटी खे अंजाम ॾियण वारा महरूम पिया थियनि। ऐं उन वक़्तु इन्हनि खे बचाइण जे लाइ, इन्हनि खे अल्लाह पाक पंहिंजे तरफ़ खां वॾो अजुर ऐं इनाम ॾियण जे लाइ जो कमु भलो करे रहिया आहिनि, इन्हनि खे पंहिंजे हुज़ूर में क़ुर्बत ख़ास ॾियण जे लाइ, इन्हनि खे इज़तूं ॾियण जे लाइ, इन्हनि खे जन्नत जो वारिस बणाइण जे लाइ, इन्हनि जी नियत खे इख़लास बख़्शण जे लाइ, इन्हनि जे विच में अल्लाह पंहिंजा वली पैदा फरमाईंदो आहे। उहे गुंबद ख़ज़रा खां निगाहुनि जो फैज़ खणी ईंदा आहिनि ऐं इन्हनि जे विच में हाफ़िज़नि, आलिमनि, तालिबनि, शागिर्दनि, उम्मत जे हर फ़र्द जे विच में अल्लाह जी राह में ख़र्च करण वारनि जे लाइ इहे निगाहुनि जो फैज़ खणी इन्हनि जे क़ल्बनि खे अल्लाह पाक जे ज़िक्र जो नूर ॾेई ऐं इन्हनि जी मुर्दा दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र सां ज़िंदा करे शैतान जे चंबे खां बचाए अल्लाह जी ज़ात बबरकात जो मुहिब बणाए जन्नत जो वारिस बणाईंदा आहिनि। उन्हनि वलियनि में जेके गुंबद ख़ज़रा खां ख़ैर खणी आया, उन्हनि खे पीर चइबो आहे, उन्हनि खे मुर्शिद चइबो आहे। तकरीरूं, तबलीगियूं, तहरीरूं, सभु मामलात हिन उम्मत जा ॿिया बि फ़र्द अंजाम ॾेई रहिया हुया, पर इन्हनि जे नियतुनि में जेको इख़लास जी कमी हुई, शैतान जो चंबो हो, अल्लाह अकबर इन चंबे खे दूर करण वारो अगर पंहिंजे निगाहुनि सां शैतान जे महल खे ड्राहे दिल अल्लाह जे हवाले करण वारो जेकॾहिं कोई आहे त उहो पीर ऐं मुर्शिद चइबो। उन्हनि में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जो शुक्र आहे जंहिं परवरदिगार पंहिंजे फज़ुल पंहिंजे करम सां असांखे उन दर जो ग़ुलाम बणायो आहे जंहिंजी निगाहुनि में अल्लाह तबारक व तआला उहो नूर, उहा ताक़त, उहो असर रखियो आहे। अगर उन्हनि जे निगाहुनि में कोई ज़ालिम ऐं फासिक ऐं फाजिर अटकी पवे वक़्त जो उनखे वली बणाए छॾी। उन हस्ती जो अल्लाह ग़ुलाम बनायो आहे, उहा हस्ती सैफ़िन जो सालार हज़रत सैयदना मुबारक सरकार सैफ़ुर रहमान जेके लाहौर में पंहिंजे मुर्शिदनि करीमनि खां ये मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़ैज़ जी अमानत खणी अल्लाह अकबर धेरो जमाए वेठा, शमा रोशन कयनि, पूरी दुनिया जे कोने कोने मां परवाननि ॾिठो त लाहौर जे शहर में फ़कीराबाद में अहिड़ी शमाए नूर मुस्तफ़ा रोशन आहे जंहिंजे मथां परवाननि
कुर्बान अची करे पंहिंजूं जानियूं पेश करे मुस्तफ़ा जे फैज़ जा वारिस मसीह। अल्लाह पाक जो शुक्र आहे जे परवरदिगार मुस्तफ़ा जी उम्मत में सैफ़ी खैर नसीब करे। तेबा से मंगाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। अरे तौहीद की मैं, जिक्र की मैं, प्यालों से नहीं, तकरीरों से नहीं, तबलीगों से नहीं, नजरों से पिलाई जाती है।